अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम गुर्दो ऐं मसानो क्लिनिक साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे हिन प्रोग्राम में असां जेका ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं उहा गुर्दनि ऐं मसाने जी बीमारी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा ख़ासि तौर ते आर्गन डोनेशन, माना जॾहिं असां उज़वो ॾींदा आहियूं या वरी उहो पेवनकारी जे लाइ या उनजी जेका ट्रांसप्लेशन थींदी आहे उहा कंहिं उज़वे जी कीअं थींदी आहे। त आर्गन डोनेशन ऐं आर्गन ट्रांसप्लांटेशन ते असां ॻाल्हाईंदासीं त कहिड़ा असांजा उज़वा जेके ख़राबु थी वेंदा आहिनि उहे वरी असांखे डोनेशन में किथां मिलंदा आहिनि, उन्हनि खे असां कीअं जेको सो हिकिड़े माण्हू मां ॿिए माण्हू में पेवनकारी थींदी आहे ऐं कहिड़ा कहिड़ा उज़वा इंसानु ॾेई सघे थो ऐं कहिड़ा कहिड़ा जेकॾहिं न हूंदा त उहो इंसानु जेको आहे उन बीमारी खां कीअं बची सघे। गुर्दनि जी पेवनकारी आहे, लिवर जी पेवनकारी आहे या मुख़्तलिफ़ ॿिया बि असांजा उज़वा आहिनि जिन जी असां पेवनकारी जेका असां मेडिकल साइंस में तमामु घणी तरक़ी करे रही आहे। त असांजे महिमान खां इहो पुछंदासीं त केतिरा असांजे इंसान जा उज़वा आहिनि जेको हिकिड़ो इंसानु ॿिए इंसान खे ॾेई सघे थो ऐं उन मां ॿियो इंसानु फ़ाइदो वठी सघे थो, कीअं वठी सघे थो। हिकिड़ा त वञनि ज़िंदा माण्हू पंहिंजे हिकिड़ो को गुर्दो ॾींदो आहे, को लिवर जो हिसो ॾींदो आहे, पर छा जेके माण्हू एक्सीडेंट में या मुख़्तलिफ़ हादसनि में या बीमारियुनि जे करे गुज़ारे वञनि था, छा उहे बि पंहिंजा उज़वनि जा जेको आहिनि उहे डोनेशन ॾेई सघनि था या उहे कंहिंखे ॾेई सघनि था, त केतिरे अरसे में उहे ॾेई सघनि था, कहिड़ियुनि बीमारियुनि वारा नथा ॾेई सघनि, कहिड़ियुनि बीमारियुनि ॾेई सघनि, इन्हनि सभिनी मामलनि ते डिस्कस कंदासीं। पर तव्हां बि जेको सो असां तव्हां गुर्दे जी बीमारी जे हवाले सां या जिगर जी बीमारी जे हवाले सां फ़ोन करे असांजे महिमान खां को सुवाल पुछी सघो था, छो त असां वटि हिते असांजे मुल्क में गुर्दनि जी पेवनकारी ऐं उन सां गॾो गॾु जिगर जी पेवनकारी ते तमामु घणो कमु थियो आहे, उनजे बारे में तव्हांखे असां ॼाणे ॾींदासीं। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेके महिमान आहिनि, पहिरियों महिमान मूंसां गॾु जेको आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर मुरलीलाल धर, जेके SIUT में प्रोफेसर आहिनि, यूरोलॉजिस्ट आहिनि। ऐं डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त जेके गुर्दनि जी पेवनकारी आहे या ॿिया जेके इन असांजे UTI जा जेके उज़वा आहिनि उन्हनि जी पेवनकारी कीअं कंदासीं या कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि में करे सघे। उन सां गॾु गॾु ॿियो जेको महिमान मूंसां गॾु आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर नासिर हसन लक, जेके पाण जिगर जी बीमारी जा माहिर आहिनि, SIUT में प्रोफेसर आहिनि, जिगर जी बीमारियुनि खे ॾिसंदा आहिनि ऐं उन सां गॾु त उहे कहिड़ियूं बीमारियूं आहिनि, कहिड़ियुनि बीमारियुनि में जिगर जी पेवनकारी करे सघिजे थी, डोनेशन ॾेई सघिजे थो, नथो ॾेई सघिजे, कहिड़ा माण्हू ॾेई सघंदा ऐं जिगर जे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, इहे सभु असां पंहिंजे महिमाननि खां पुछंदासीं। ऐं तव्हां बि फ़ोन करे असांजे महिमाननि खां जेको सो को बि सुवालु पुछो, पर जॾहिं तव्हां फ़ोन कयो त महिरबानी करे तव्हां पंहिंजी TV जो आवाज़ु घटि रखो, पाण न ॿुधो पाण खे, बल्कि असां सां ॻाल्हायो, असांखे सम्झायो त जीअं असां तव्हांखे सुहिणे नमूने सां हुनजो जवाबु ॾियो। अचो त पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी डॉक्टर मुरली, तव्हां हिते असां वटि आयो, तव्हांजी वरी अस्सलाम वालेकुम सर। बड़ी मेहरबानी डॉक्टर नासिर, आप भी हमारे पास आए, बड़ी मेहरबानी। डॉक्टर साहब, जॾहिं असां पेवनकारी जी ॻाल्हि था करियूं या जॾहिं असांजो उज़वा हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू खे ॾियूं था, त उज़वनि जी पेवनकारी या उज़वनि जो ख़राबु थियणु त छो पेवनकारी थींदी आहे या आर्गन ट्रांसप्लांट छो थींदी आहे, कहिड़ी कंडीशन में थींदी आहे, इहो आहे छा? साईं, असां जेकॾहिं हिन जी तारीख़ खे ॾिसूं न, मूंखे उहो ज़मानो यादि आहे जॾहिं मां हाउस जॉब कंदो हुउसि 1985-84 में चानका मेडिकल कॉलेज में। त मां मेडिसिन जो जॾहिं हाउस जॉब कयां पियो त बुकिन जी नाकारा थियण जो जेको बि मरीज़ ईंदो हो, असांजो प्रोफेसर चवंदो त बाबा 100 वाइल लेसिक्स जा खोलियो ऐं मरीज़ खे हणंदा वञो, ऐं जेकॾहिं मरीज़ पेशाब करे त सम्झो ठीकु थी वियो, न करे त सम्झो ठीकु न थियो, बुकियूं ठीकु न थियूं। अच्छा, उहो ज़मानो बि हुयो जंहिं वक़्तु डायलिसिस जो को कंसेप्ट न हुयो ऐं ट्रांसप्लांट जो बि को कंसेप्ट न हुयो। पर हाणे छा आहे, हाणे डायलिसिस बि आहे, ट्रांसप्लांट बि आहे, ऐं ट्रांसप्लांट जे पुठियां या पेवनकारी जे पुठियां वॾी तारीख़ आहे। हिते वॾो कमु कयो आहे साइंसदाननि, डॉक्टरनि, सर्जन्स, ऐं इन्हनि जानवरनि खां उन्हनि शुरू कयो, उन्हनि में बुकियूं हयूं ऐं उनखां पोइ ईंदे ईंदे हाणे हिन जॻह ते अची साइंस पहुती आहे जो हाणे बुकी जो जेको बीमार आहे, ॿई बुकियूं जेकॾहिं ख़तमु थी वञनि मुस्तक़िल, त उनजे लाइ उमेद आहे, उमेद जी किरण आहे। उमेद जी किरण शुरू डायलिसिस खां थिए थी, उनखां पोइ उहा उज़वे जी पेवनकारी ते ख़तमु थी थिए, ऐं उज़वे जी पेवनकारी दायरा तॾहिं ज़रूरत पवंदी आहे जॾहिं ॿई बुकियूं ख़राबु थी वञनि ऐं मुस्तक़िल ख़राबु थी वञनि, ऐं जॾहिं माण्हू डायलिसिस ठीकु थियण जा चांसिस न हुजनि, जेकॾहिं बिल्कुलु ठीकु थियणु चाहींदा आहिनि, छो जो बुकिन जी ख़राबी हिकिड़ी मुस्तक़िल हूंदी आहे, हिकिड़ी आरज़ी हूंदी आहे। आरज़ी ख़राबी त ठीकु थी वेंदी आहे डायलिसिस ते, 3 महीननि जी डायलिसिस ते, 6 हफ़्तनि खां 3 महीने डायलिसिस ते, पर मुस्तक़िल जेका ख़राबी आहे उहा ठीकु न थींदी आहे। उनजो इलाजु वरी उज़वनि जी पेवनकारी आहे। ऐं बुकिन जी ख़राबी जा सबबु खोड़ सारा आहिनि।
असां जीअं अॻु में बि ॻाल्हाए चुका आहियूं। आगे जो पर अक्सर माण्हू चवंदा त जेकॾहिं असां हिकु दफ़ो डायलिसिस कराए त सॼी ज़िंदगी कराईंदा रहंदा। तव्हां हाणे चयो त 3 महीननि में 6 महीननि में डायलिसिस जेकॾहिं आरज़ी बुकियूं ख़राब आहिनि त उहे ठीकु थी वेंदो, डायलिसिस जी ज़रूरत न पवंदी। इहो माण्हुनि में ॾाढो ख़ौफ़ आहे। इहो तव्हांखे ज़रूरु मां पुछंदुसि त इहो थोरो क्लियर कजो। काफ़ी जेके आहिनि से मरीज़ इहो पुछंदा जेकॾहिं असां हिकु दफ़ो डायलिसिस कराए त पोइ ज़िंदगी भर कराईंदा रहंदासीं या असां ठीकु नथा थी सघूं। जी डॉक्टर नासिर हसन मलिक, आप जिगर की जो बीमारियाँ उनको देखते हैं, किन कंडीशन में, किन बीमारियों में जिगर जो है उसकी पैवंदकारी या उसको ट्रांसप्लांट करना बहुत ज़रूरी होता है, किन बीमारियों में? ये सवाल बहुत ही अहम है इस हवाले से कि जिगर क्योंकि सबसे बड़ा सॉलिड ऑर्गन है जिस्म का, तो काफ़ी अरसा तो इस पर जो भी अवामिल असरअंदाज होते हैं वो बर्दाश्त करता रहता है। लेकिन एक वक्त आता है कि जिगर जो है वो इतना नकारा हो चुका होता है कि अपने बुनियादी जो काम हैं जिस्म में करने वाले वो नहीं कर पाता। चुनांचे ऐसे लोग आपने देखे होंगे कि वो बेहोशी का शिकार हो जाते हैं, खून की उल्टियों को आना, पेट में पानी का भर जाना, तो बार बार एडमिशन चाहिए होता है ऐसे मरीज़ों को, बार बार इमरजेंसी में आते हैं। तो इसमें सबसे बड़ी वजह जो है हेपेटाइटिस बी और सी है हमारे इलाके में। अच्छा। और शराब का इस्तेमाल और बाज़ अद्वियात भी ऐसी होती हैं कुछ जिगर को नकारा कर देती हैं लंबे अरसे में। तो जिगर जो है तकरीबन 15 से 20 साल में अगर इन बीमारियों का शिकार है या टॉक्सिन्स को एक्सपोज हो रहा है तो उसके बाद फिर वो इतना सुकड़ जाता है कि उसकी साख तब्दील हो जाती है। और जब उसकी साख तब्दील होती है तो उसके अंदर जो है वो काम करने की सलाहियत ख़त्म हो जाती है। तो फिर हम उसको एक मेल्ट स्कोर आजकल जो है हम करते हैं जिसमें हम नंबरिंग लगाते हैं कि अगर 15 से ज़्यादा मेल्ट आ जाता है किसी मरीज़ का और उसमें तमाम वो चीज़ें पाई जाती हैं जो ट्रांसप्लांट के हवाले से नंबरिंग में शामिल की जाती हैं, तो फिर हम उसको लिवर ट्रांसप्लांट की लिस्ट पे डाल देते हैं। अच्छा, आलमी तौर पर क्या होता है कि इन तमाम लोगों को एक अपने अपने मुल्क के लिहाज से लिस्टिंग की जाती है और जिसको ज़्यादा जल्दी चाहिए जिगर, ख़ास तौर पर जिनके अंदर खुदा न खास्ता अगर जिगर के कैंसर का भी अलामत आ जाए तो फिर उनको प्रायोरिटी मिल जाती है। तो वो तमाम लोग जैसे कि हम अभी बात भी करेंगे जी कि जो अपनी ज़िंदगी के अंदर जो है ऐसे आज़ा को मतलब एक नेकी की नीयत से तमाम लोगों को जो है हदिया करने के अंदाज में कि भाई मेरे बाद जो भी लोग जिनको आज़ा की ज़रूरत हो वसीयत करके जाते हैं कि उनको दे दिए जाएँ। और वो उस स्पेसिफ़िक सेटिंग में जिनका इंतकाल होता है कि वेंटिलेटर पर होते हैं वहाँ उनका इंतकाल हो जाता है, फिर वो आज़ा निकाल के ख़ास अमले जराही के ज़रिए और उनको प्रिजर्व कर लिया जाता है। तो तकरीबन 70 से 72 घंटे के अंदर किडनी लग जानी चाहिए, 12 घंटे में जिगर लग जाना चाहिए। इसी तरीके से बाकी आज़ा की भी बाकी आज़ा में आऊँगा। मगर एक बात है कि आप माशाल्लाह इस्लाम में बहुत सारे लोगों के खदशात हैं या जहन में आती है बात कि भाई ये ऑर्गन या जिस्म का हिस्सा देना सही है या नहीं है, तो क्या इस्लाम में इस चीज़ की इजाज़त है कि आप अपने जिस्म के जो हिस्से हैं जिंदा या मर जाने के बाद दे सकते हैं? कोई पाबंदी या कोई मना तो नहीं है? जी, ये भी बहुत अहम सवाल है। इस सवाल लोगों में ये खदशात हैं जी, पूछा जाता है सवाल बार बार। तकरीबन तमाम उन इस्लामी ममालिक में जहाँ पर आज़ा की पैबंदकारी हो रही है तो उसमें मैं नाम लेना चाहूँगा सऊदी अरब का, जिसमें पिछले 30 साल से हो रही है। ईरान जो है एक बहुत बड़ा रोल मॉडल बन चुका है, अब दुनिया के उन चंद ममालिक में शामिल हो चुका है जहाँ के वेटिंग लिस्ट नहीं है। अच्छा, इतने आज़ा अवेलेबल हैं। तुर्की ने बहुत पहले शुरू किया था। तुर्की तो असल में टेक्नोलॉजी के हवाले से यूरोप की ही बराबर है, वहाँ पर बहुत एडवांस काम हुआ है। मलेशिया, इसी तरीके से बांग्लादेश हमसे बहुत आगे जा चुका है। अब छोटे छोटे ममालिक में देखें तो तुनीसिया है, कुवैत है। अब ये तमाम ममालिक ऐसे हैं कि जहाँ प्रॉपर निज़ाम है, ऑर्गन शेयरिंग होती है। अगर एक मुल्क में ज़रूरत नहीं तो दूसरे मुल्क के मरीज़ को दे देते हैं। हमारे यहाँ अल्हम्दुलिल्लाह मैं ये तो कहूँगा कि समझ तो है, लेकिन उलमा का इस पर कंसेंसस हमने एक दफ़ा बहुत बड़े पैमाने पर तमाम मसाले के उलमा के साथ बैठ के इसकी जब बात की तो सब लोगों ने इस बात अहमियत को कि भाई जिससे जान बचती मतलब है। एक अच्छा काम है जी, अच्छा काम है, सवाब वाला काम है, दूसरे को आप फ़ायदा दे रहे हैं, ज़िंदगी दे रहे हैं, तो इसमें कोई वो ऐसी बात नहीं, कोई खदशे की बात नहीं। और जो इससे इख्तलाफ करते हैं उनका भी इख्तलाफ इल्मी इख्तलाफ है और वो लाजिम बात है, हर एक को हक है और उसकी भी बाज़ वजूहात बहुत इंपॉर्टेंट है समझ लेना कि भाई आज़ा की खरीदो फरोख्त इस्लाम में जायज़ नहीं है। ठीक है। अच्छा डॉक्टर मुरली, तव्हां चयो त जेको असां गुर्दे जी ट्रांसप्लांट जेका कंदा आहियूं या जेका ॾींदा आहियूं, अहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके गुर्दनि खे नकारा करे छॾींदियूं? अहिड़ियूं के ख़ासि बीमारियूं आहिनि छा? सिर्फ़ु कैंसर आहे या ॿियूं के बीमारियूं? न, सही न, असां वटि पथरी तमामु घणी आहे। अच्छा, माना असां जेके मरीज़ ॾिसूं था यूरोलॉजी जा, उनमें 60% पथरी आहे मरीज़नि।
अच्छा 60 to 70%, बाक़ी 40 ॿियो उन में बीमारियूं अची 30% ॿियूं आहिनि बीमारियूं। ठीकु आहे। बुकियुनि खां वठी अखियुनि ताईं, अखियुनि खां वठी पेरनि जी नसुनि ताईं सभिनी खे मुतासिर कंदी आहे। ब्लड प्रेशर आहे, जेकॾहिं ब्लड प्रेशर कंट्रोल न आहे, घणो आहे, उहो आहे बुकियुनि खे मुतासिर करे थो। तंहिंखां पोइ ॿारनि में पैदाइशी बीमारियूं, छाकाणि त असां वटि माउ जी ॻोरारी हुजण वक़्तु जेको अल्ट्रासाउंड आहे उहो ॾाढो अहम आहे, ऐं उहो जेकॾहिं उन 9 महीननि दौरान 3 खां 4 दफ़ा कजे त असां माउ जे पेट में ई बीमारियुनि खे पकिड़े सघूं था। ऐं दुनिया त ख़ैर माउ जे पेट में इलाज बि करे थी, तरक़ी त आहे, पर असां वटि ठीकु आहे, अञा इलाज वारो मरहलो न आयो आहे। पर इहो थी सघे थो त जेकॾहिं तशख़ीस थी वञे माउ जे पेट में ई त ॿार जी हिकु बुकी बंदि आहे या 2 बुकियूं ख़राबु अञा बंदि आहिनि, त उहो जीअं ई ॿार पैदा थियण जो इलाज थी वञे त उहो बि बची सघे थो बुकियुनि जी ख़राबी खां। त इहे थुले लेखे सभु सबब आहिनि जेके। अच्छा, कैंसर जो केतिरो रेशो आहे गुर्दनि में? कैंसर जो हाणे एग्ज़ैक्ट त मां तव्हांखे शायदि न ॿुधाए सघां, पर असां जीअं त असां वटि स्पेशलाइज़ क्लिनिक ऐं वार्ड आहे कैंसर जो, ऐं असां रेफरल सेंटर आहियूं। असां वटि त हर ऑपरेशन थिएटर जी लिस्ट ते 3 खां 4 मरीज़ असां ऑपरेट कयूं था बुकियुनि जे कैंसर जा। पर हाणे मां तव्हांखे इन जो रेशो नथो ॿुधाए सघां, छो जो असां रेफरल सेंटर आहियूं सॼे पाकिस्तान में। छा कैंसर जो जेकॾहिं कंहिं हिकिड़े गुर्दे में ट्यूमर आहे त छा सॼो गुर्दो कढणो पवंदो या सिर्फ़ु ओतिरो ट्यूमर कढी सघिजे? उहो डिपेंड करे थो त आहे किथे, कहिड़ी जॻह ते आहे, ऐं बुकी जो कहिड़ो हिसो मुतासिर कयो अथई ऐं केतिरो हिसो मुतासिर कयो अथई, ऐं साइज़ अहम आहे। 4 सेंटीमीटर ताईं आहे त ॾाढी आसानी सां सिर्फ़ु ट्यूमर बि कढी सघिजे थो। 4 सेंटीमीटर ताईं आहे त ट्यूमर कढी सघिजे थो, इवन 4 खां 7 सेंटीमीटर ताईं बि चयो वञे थो, पर डिपेंड करे थो त उहो कहिड़ी जॻह ते आहे। त अॼुकल्ह त इहो काफ़ी अॼुकल्ह माना हिन ते ज़ोर ॾिनो थो वञे त तव्हां नेफ्रॉन बचायो, ऐं जेकॾहिं गुंजाइश आहे त पूरो गुर्दो न कढो, अधु कढो, चौथाई कढो, या सिर्फ़ु कैंसर जो हिस्सो आहे उहो कढो ऐं बुकी बचायो। डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे। डॉक्टर साहब बातें जारी है, वक़्तु थियो नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमाननि सां शुरू करियूं, ऐं असां सां डॉक्टर नासिर भी गॾु आहे, डॉक्टर मुरलीधर भी असां सां गॾु आहे। डॉक्टर साहब आप बात कर रहे थे कि मुख्तलिफ सबब, अगर जिगर ख़राब हो जाए तो क्या आप जिगर पूरा निकाल के दूसरा नया लगाते हैं या उसका पोर्शन निकालते हैं? किन किन के, अगर हेपेटाइटिस बी या सी है तो उसमें तो पूरा जिगर ख़राब होता है, तो आप जो आर्गन ट्रांसप्लांट करते हैं तो किस कंडीशन कैसे करते हैं, प्रोसीजर क्या होता है? जी, इसके हवाले से मैं बताना चाहूँगा कि जब जिगर नकारा हो जाता है तो ट्रांसप्लांटेशन के हवाले से तो पूरा जिगर निकलता है, तो जो एक्सप्लांट होता है वो पूरा जिगर होता है, और उसकी जगह पर फिर नेचर ऑफ ट्रांसप्लांट को देखा जाता है कि अगर किसी बादअज़ मर्ग अज़ा का अतिया मिल गया है तो वो फिर पूरा जिगर उस जगह पर लग जाता है। उसे ऑर्थोटॉपिक लिवर ट्रांसप्लांट कहते हैं कि जिस जिगर से जिगर निकाला था उसी जगह पर एक और जिगर लग गया। अलबत्ता क्योंकि उस ऑर्गन की शॉर्टेज है पूरी दुनिया में, हालांकि 80% ट्रांसप्लांट जो है बादअज़ मर्ग अतिया से ही हो रहा है दुनिया में, जहाँ जहाँ भी हो रहा है ट्रांसप्लांटेशन। हमारे यहाँ इस रीजन में क्योंकि अज़ा की डोनेशन का वो वाला तनासुब नहीं है जो आदमी लेवल पर है बाकी ममालिक में, तो हमारे यहाँ फिर हम लिविंग ट्रांसप्लांट करते हैं, यानी कि एक डोनर जिसका जिगर का इतना हिस्सा हम निकाल लेते हैं कि जो मरीज़ के उसको लगाने के बाद उसकी भी ज़िंदगी जो है अपना उसका तसलसल कायम रहे और इनका भी जिगर ग्रो हो के बाद में। आपके पास ये तरीका, इसको थोड़ा आगे और बढ़ाएंगे जी। नाज़रीन तव्हां खे ॾेखारियूं था त जेके गुर्दे में पथरियूं थियनि थियूं या मुख़्तलिफ़ तरह जो उहो गुर्दे कीअं डैमेज कनि थियूं, उहे तव्हांखे ॾेखारींदा हूंदा। डॉक्टर मुरली खां जेको आहे सो पुछूं था। डॉक्टर साहब तस्वीर अचे थी, हिन में जेके पथरियूं आहिनि इन जे बारे में तव्हां कीअं असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदो? हीअ तव्हां ॾिसंदो न, ॿिन्ही पासे पथरियूं आहिनि। हा, ॿिन्ही पासे वॾा वॾा पथर आहिनि, इनखे स्टेगान स्टोन चइबो आहे। स्टेगान माना 12 सिंगे जा सिंग हूंदा आहिनि न, अहिड़े क़िस्म हर जॻह ते पथर पियो आहे। त हाणे हीअ पथर इन जो इलाज जेकॾहिं वक़्त ते न थींदो न त इहे आहिस्ते 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 बुकियुनि खे ख़राबु कंदा ऐं बुकियूं बिल्कुलु नाकारा थी वेंदियूं। ऐं हीअ जेकॾहिं ॾिसो हीअ मसाने जो पथर आहे। अच्छा, हीअ मसाने पथर आहे, हेॾो सारो वॾो पथर आहे। हीअ वीचारो मरीज़ थरपारकर जो आहे, ऐं हीअ सखर में असां हिन जो इहो पथर कढियोसीं
ऐं हिन जी जेकॾहिं ॿी तस्वीर अॻिते हली ॾिसंदो जेको पथर कढियो आहे त इहो तमामु वॾो पथर आहे। मूं हुन खां पुछियो त मां हेॾो पथर खणी तूं कीअं माना गुज़ारियो पिए, चई साईं अॻिते लाइ हीअ त पोइ ॾिठो अॻिते हलिबो त उहो जेको पथर ॾेखारियो असांखे मसाने वारो त इहो एॾो सारो वॾो पथर खणी उहो चए पियो त हाणे असां वटि इलाज साईं तकलीफ़ थिए थी पर उते इलाज जी सहूलियत न आहे, पैसा कोन्हनि। उहो जेकॾहिं पुठियां ॾिसूं त तव्हां ॾिठो न हिकिड़ो पथर हो जेको यूरेट्रियम हुयो ऐं गुर्दे जी नाली में, उन बि गुर्दे खे मुतासिर कयो आहे। हीअ ॾिसो हीउ गुर्दो बिल्कुलु ख़राबु थी वियो आहे, खॿो गुर्दो जेकॾहिं ॾिसूं हुन में हिकिड़ी ट्यूब पई आहे PCN, इहा हेॾो हीउ पथर आहे साम्हूं खॿे पासे जो हिकिड़ो पथर आहे, इन गुर्दे खे बंदि कयो आहे। हाणे जेकॾहिं हीउ ॾिसो हीउ पथर कढियो थियो मसाने जो पथर, तव्हां ॾिसो त केतिरो वॾो पथर आहे। हीउ खणी वीचारो सालनि जा साल घुमे पियो, छाकाणि त उते सहूलियत न आहे ऐं गुरबत इलाजु कराइण जो को माना जॾहिं हुननि ॿुधो त सखर में थिए पियो इलाजु, सखर वेझो आहे अचणु, कराची अचणु वेझो न आहे, एतिरो सवलो न आहे, त हुते पहुची हुन इहो असां इहो पथर कढियोसीं। अच्छा न डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि तव्हां करे थो, जेकॾहिं एॾा पथर आहिनि उहे ज़ाहिर आहे उन्हनि में टाइम लॻो थो न, बिल्कुलु वक़्तु 5 साल 10 साल 20 साल, त उन में इहे जेके कान खे तकलीफ़ न थी हूंदी, का सूर न थियो हूंदो, का मसइलो न थियो हूंदो, इन जा त नेफ्रॉन सभु डैमेज थी विया हूंदा। साईं हीउ ज़रूरु सूरु थियो हूंदो, इलाज बि करायो हूंदो, सूर जी सुई लॻाई हूंदो, का दवा खाधी हूंदो। असां इलाज त हूअं ई पाड़े खां शुरू कंदा आहियूं न, रादर घर खां शुरू कंदा आहियूं, घर में बस्कोपेन पई आहे, पैरासिटामोल पई आहे खाईंदा आहियूं, पोइ वरी पाड़े वारे खे ॿुधाईंदा आहियूं त मूंखे हीअं सूरु थियो आहे, उहो चवंदा मूं फलाणी दवा खाधी तूं बि खा, पोइ वरी हकीम कंदे कंदे पोइ असां डॉक्टर वटि पहुचंदा आहियूं ऐं पोइ जॾहिं पहुचंदा आहियूं उन वक़्त ताईं काफ़ी देरि एॾो वॾो पथर जॾहिं तव्हां कढंदा आहियो त छा किडनी ॿीहर उहा रिपेयर थी वेंदी आहे या डैमेज हूंदी आहे? किडनी जो इहो आहे त जेको डैमेज थी वियो सो थी वियो ऐं जेको बचियो आहे उनखे बचाइजे, त पथर कढिबो, जेको बचियल आहे फंक्शन कमु बचियल आहे उहो रहंदो। ऐं जिगर जो इहो उपतड़ आहे, साईं वारनि जो जिगर जेको आहे न उहो वरी कमु करणु शुरू कंदा आहिनि। असां वरी बुकी थोरी बेवफ़ा आहे, उहा चवे थी त बाबा वक़्त ते असांखे इलाज करो न त पोइ नहीं लगानी, हाँ न तो नहीं लगा। अच्छा डॉक्टर नासिर, एक और ख़ास बात है, जैसे आपने बिल्कुल जब हम अल्कोहल जब शराब पीते हैं लोग जो भी, तो उनकी वजह से जिगर ख़राब होता है, मगर अक्सर मैंने जो देखा है या आपको भी मतलब बड़े लिखे पढ़े लोग जो है ना वो अल्कोहल इस्तेमाल करते हैं, क्या उनको पता नहीं है कि इससे नुकसान हो रहा है, हमारा जिगर ख़राब हो रहा है? असल में इसकी अगर आप इंसानी तारीख़ में जाएँ तो अपने तफक्कुरात और फ़िक्रें और परेशानियों से बचाव का एक ज़रिया बनाया जाता है इसको शुरू में, और चंद दोस्त मिल के बैठ के इसको शुरू कर देते हैं, बाद में वो उसके डिपेंडेंट हो जाते हैं। और फिर एक वक्त आता है कि जिसको हम केज स्कोर कर लेते हैं कि भाई आँख खुलती नहीं उसके बगैर, काम हो ही नहीं सकता, तबीयत बिल्कुल पसमुर्दा रहती है, और आहिस्ता आहिस्ता उसकी इतनी डिपेंडेंस हो जाती है कि वो बंदा जानते हुए कि मैं नुकसान कर रहा हूँ अपना, उसका असीर हो जाता है। और ये इतनी ख़तरनाक एक आप समझ रहे हैं कि टॉक्सिन है लिवर के लिए, कि लिवर इतना रोबस्ट ऑर्गन, इतना स्ट्रॉन्ग ऑर्गन होने के बावजूद उसकी ताब नहीं ला सकता। और फिर हम देखते हैं कि एक वक्त आता है कि जब जिगर की ख़राबी की वजह से पेट में पानी भर जाए, खून की उल्टियाँ आनी शुरू हो जाएँ, गुनूदगी और बेहोशी हो जाए, तो बहुत सारे वाइटल चीज़ों जिसमें माइक्रो न्यूट्रिएंट्स हैं, कुछ वाइटामिन की कमी हो जाती है, उसके साथ फिर जो आसाबी चीज़ें आती हैं, तो वो फिर इरिवर्सिबल था एक स्टेज आ जाता है। मतलब ये इस चीज़ को इस्तेमाल करना अपनी सेहत को डैमेज करने के बिल्कुल, और पता होते हुए भी हम इस्तेमाल करते हैं। जी बिल्कुल, इसके लिए ये कि नहीं होना चाहिए। ये पैगाम मैं दूंगा अपने तमाम उन दोस्तों को जो हमारे गांव देहात शहरों में हर जगह रह रहे हैं, कि इससे जल्द से जल्द जान छुड़ानी चाहिए। डॉक्टर साहब एक कॉलर उसको शामिल करते हैं। हेलो अस्सलाम वालेकुम। केर साईं? बड़ी मेहरबानी हो, छा पुछंदा असांजे महिमान खां? हिकु त साईं खे तमामु घणा जतो जे साईं मुरली साहब खे जो दोस्त वेठो आहे, जी सर, इन्हनि सखर में तमामु सेंटर सुठो खोलियो आहे जंहिंमें तमामु घणी ख़िदमत थी रही आहे माण्हू। बड़ी मेहरबानी सर। मुंहिंजो सवाल इहो आहे सर, जेकॾहिं के नौजवान छोकिरे खे जीअं 16-17 साल उमिरि आहे, पाड़े में आहे, उहो किडनी डायलिसिस ते अची वियो आहे, ठीकु आहे सर, त इहे डायलिसिस जेको आहे वीकली आहे ऐं कॾहिं ट्वाइस वीकली आहे, इहो अॻिते हली करे भला जो ख़तमु थींदो या डायलिसिस कंटिन्यू रहंदी? इहो छो यंग में आहे, रिकवर थी सघे थो इहो? डॉक्टर साहब तव्हां को सवाल पुछंदो, हिकिड़ो मिनट डॉक्टर साहब तव्हांखे सवाल पुछंदो। साईं इहो न कॾहिं खां डायलिसिस हले पई? डायलिसिस तकरीबन 4 साल आहे, असांजे पाणे जो छोकिरो आहे हिकिड़ो। उमिरि केतिरी आहे साईं? हाणे 19 में भुॻो आहे। उमिरि केतिरी अथसि?
हाणे तकरीबन 18 साल लॻभॻि न पाणे 4 सालनि खां थिए पई न साईं। हाणे ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾींदो, तव्हां असांखे कॉल कयो। वरी जी डॉक्टर साहब छा जवाबु ॾींदो? साईं 4 साल वॾो अरसो आहे। मूं त अर्ज़ु कयो त जेकॾहिं आरजी ख़राब हूंदा आहिनि गुर्दा त उहो 3 महीननि ताईं ठीकु थी वञणु खपनि डायलिसिस ते। हीअ हाणे मुस्तक़िल ख़राबु आहे। हाणे हिन जो हल जेकॾहिं मशीन मां जान छॾाइणी आहे ऐं माण्हू खे वरी पंहिंजी जेका नॉर्मल लाइफ आहे, जीअं माण्हू ज़िंदगी गुज़ारे थो, पंहिंजा कमु करे थो, यंग माण्हू आहे, पढ़ंदो, पढ़ाई करणु चाहे, त मशीन मां जान छॾाइण लाइ पेवंदकारी ही हिकिड़ो इलाजु आहे। अच्छा, केरु ॾेई सघे थो हुन गुर्दो, केरु ॾेई सघे थो? वेझनि माइटनि खां शुरू कबो आहे, माउ पीउ भाउ भेण। अच्छा, ठीकु आहे, उहो पंहिंजो हिकिड़ो गुर्दो ॾेई सघनि था। ठीकु आहे। पोइ सौट मासात आहे उहे ॾेई सघनि था, ऐं इहे वेझा रिश्तेदार ॾियनि त वधीक बहितर आहे। पर जेकॾहिं वेझा रिश्तेदारनि में न आहे त पोइ इहे सौट मासात बि वेझा ई रिश्ता आहिनि, त इहे सभु ॾेई सघनि था। को धारियो माण्हू बि ॾेई सघे थो? धारियो माण्हू मोहबत में ॾेई सघे थो, इनजी इजाज़त आहे। न, मेडिकल साइंस में इजाज़त आहे? जेकॾहिं ॿाहिरियों माण्हू ॾे थो, छा हुनजा उहो पाण में सेल्स मिली वेंदा? ग्रुप मिली सघे थो? ग्रुप मिलणु अहम आहे। हा, ऐं पोइ टिशू टाइपिंग हिकिड़ी टेस्ट हूंदी आहे जेका ॿुधाईंदी आहे त केतिरो मैच थो करे गुर्दो, उहा कबी आहे। त इहे 2 शयूं करे सघिजे थो, पर शर्त इहा आहे त हुन में ख़रीद फ़रोख़्त न हुजे, कमर्शियलिज़म न हुजे, मतिलबु हिकिड़ी हमदर्दी हुजे। हमदर्दी, हा, बिल्कुलु सही। पर कंहिंजो बि जेकॾहिं ग्रुप मिले थो त लॻी सघे थो। ठीक है। डॉक्टर नासिर, हेपेटाइटिस सी और बी का, आपने बी और सी का जिक्र किया था। मैं आऊँगा कि वो जो है ना जिगर को कैसे डैमेज करती है, उसके क्या ज़रा है कि हमारे जिगर तक पहुँचे। मैं एक कॉलर पहले उसको शामिल करती। हेलो, अस्सलाम वालेकुम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? नालो? मंज़ूर अहमद। वाह, वॾी महिरबानी। छा पुछंदो असांजे महिमान खां सवाल तव्हांजो? सवाल मुंहिंजो इहो आहे साईं, मुंहिंजी जेको आहे न पंहिंजो मूंखे टाइफाइड थियो महीनो 2 महीना पहिरियों। पोइ हाणे जेको आहे न पंहिंजो मसइलो इहो आहे त पंहिंजो मां घाटी आयो, डॉक्टर ज़ेरम अब्बास खे बि ॾेखारियो। हाणे उहो जेको आहे गरमाहट जेकी थिए थी पई न, उते मां टेस्टा करायूं जाउद्दीन में। हेलो, न, छा गुर्दे में छा तकलीफ़ छा थी? न गुर्दे न साईं, मां टाइफाइड थियो हुयो। ठीकु आहे साईं। हा, हेलो डॉक्टर साहब, तव्हांजो सवाल? जिगर साईं, जिगर जो मसलो आहे तव्हांखे? हा, जिगर। ठीक है, तव्हांखे जवाब ॾींदो। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। अच्छा डॉक्टर साहब, जिगर के तो डॉक्टर माहिर, पर तव्हां थोरो ॿ लफ़्ज़ ॿुधायो त जिगर जी गरमाश माण्हू चवंदा आहिनि, इहो छा आहे? इहो हिकिड़ो आन कंसेप्ट छा आहे? आहिनि टर्म्स आहिनि जेके थोरो ॿुधायो असांखे पोइ। हा, असांजा मरीज़ आहिनि लेमैन, हुन में ॿुधाईंदा आहिनि त भई जिगर जी गरमाश आहे, पर बेसिकली कुझु न कुझु हूंदो आहे, कान का ख़राबी हूंदी आहे। हेपेटाइटिस खे कॾहिं कॾहिं जिगर जी गरमाश चयो वेंदो आहे, कॾहिं कॾहिं गैस्ट्राइटिस खे मैदे जी ख़राबी खे चयो वेंदो आहे। त हाणे गरमाश लाइ साईं वधीक लोग आगे बोलते हैं, आपको भी बोलते हो? जी जी, असल में हमारे यहाँ हमने भी थोड़ा सा इसमें हम पसमानदा इस लिहाज से हैं कि हमने अपने लोकल सिम्टम्स पर काम नहीं किया। हमारे लोग जो लोकल सिम्टम्स को बयान करते हैं अपने हिसाब से बयान करते हैं, तो उस पर भी हमें काम करना चाहिए। अलबत्ता इसको अपफ्रंट हम गलत नहीं कह सकते। जो उनको महसूस होता है तो मुमकिन है वो एक बर्निंग सेंसेशन, जिसमें हमने देखा है आजकल के फैटी लिवर में, क्योंकि लिवर जो है अपना डबल द साइज हो जाता है। अच्छा। तो एक ड्रैगिंग सेंसेशन, यानी कि एक ऐसी बोझ की कैफियत उनको अपने सीधी यानी कि दाएं जानिब महसूस होती रहती है मुस्तकिल, उसमें जलन का भी एहसास होता है बाज़-औक़ात। नहीं तो हेपेटाइटिस बी और सी में भी ये कंडीशंस होती है? जी, हेपेटाइटिस बी और सी में भी हल्का हल्का बाज़-औक़ात बाज़ लोगों को दर्द भी रहता है, बहुत हल्का सा मामूली सा मीठा मीठा दर्द होता है। और ये कैफियत हमने काफ़ी मरीज़ों में देखी है कि वो इसको कहते हैं। इस पर काम करना चाहिए हमें, और मुमकिन है कि ये जो हमारे लोग, क्योंकि सिम्टम जो होता है वो मरीज़ की अपनी ज़बान में होता है, वो साइंटिफिक लैंग्वेज में नहीं होता अगर क्लासिकली स्पीकिंग। तो मौलवी साहब के पहले वाले सवाल की तरफ मैं आऊँगा। जैसे बताया कि कोई भी दे सकता, हमारा एक पाकिस्तान का बड़ा अच्छा कानून, लाजमी बात है SIUT की उसमें खिदमात हैं उसको बनाने में, कि ऑर्गन ट्रांसप्लांटेशन का जो हमारा ह्यूमन ऑर्गन ट्रांसप्लांटेशन का जो कानून है, होटा की जो एक बना है हमारा, सिंध होटा भी बन चुका है, आपको इल्म होगा। तो उनके यहाँ फिर एक केस पुट ऑफ होता है उनके यहाँ, और इसको कानूनी जवाज़ हासिल हो तो फिर ट्रांसप्लांट होगा,
वरना ट्रांसप्लांट नहीं हो सकता। वो तमाम इदारे जहाँ ट्रांसप्लांट होता है वो उसके अंडर हैं कानून के मुताबिक। जी डॉक्टर साहब, बातों का सिलसिला जारी है, वक्त छोटे वक्त का नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे मेहमाननि सां शुरू कयूं। डॉक्टर नासिर, आप बता रहे थे कि कानून भी बन गया है कि हम अब ऑर्गन ट्रांसप्लांट जो है कानूनी तरीके से कर सकते हैं, मगर हेपेटाइटिस बी और सी के सबब क्या है, वो कैसे हमारे एक आदमी से दूसरे आदमी तक पहुंचती है, कोई इसके बचाव के तरीके पे? इसको अगर हम बहुत आसान तरीके से समझना चाहें तो खून और जिस्म की रुतूबतें मरीज की उनके ज़रिए से ही फैलते हैं। बहुत सारे लोग, इसमें हम बात मुमकिन है को कॉलर भी ऐसा हमारा आ जाए कि पानी को मोर्द इल्ज़ाम ठहराते हैं कि डॉक्टर साहब हमारा इलाके का पानी, अच्छा कोई भी इंटरनेशनल तहकीक में पानी से इसके फैलने की कोई वजूहत नहीं है। इस पे बड़ा लोग बड़े जब भी आते हैं अच्छे लिखे पढ़े लोग मेरे पास आते हैं कि पानी खराब, खाना खाया, इस वजह से हमें हेपेटाइटिस बी और सी हो गए, जबकि ऐसे नहीं है। इसको थोड़ा क्लियर करते हैं, कॉलर उसको शामिल करते हैं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, केर साईं किथां था ॻाल्हायो? वरी महिरबानी, छा पुछंदो सवाल तव्हांजो? ठीक है, शुगर या ब्लड प्रेशर की बीमारी तो ना है तव्हांखे? सर मां ब्लड प्रेशर एक बार दफा चेक करायो आहे, उन्हनि चयो त ना आहे ब्लड प्रेशर, पर हीअ सादो मां तकरीबन 2 साल खां थिया आहिनि, साल मां चेक न करायो आहे। पर शुगर जी? शुगर भी सर मूंखे साल खां मां चेक करायो न हुयो मूंखे। न हुयो। डॉक्टर साहब तव्हांजो को सवाल आहे? हाँ साईं, बस मूंखे इहो पुछणो आहे त पेशाब में का रुकावट त कोन थी थिए? न सर, पेशाब में रुकावट न आहे सर। वरी महिरबानी हो, तव्हां असांखे कॉल कयो, तव्हांखे जवाब ॾियो। डॉक्टर साहब, रात जो घणा पेशाब थियण जो छा इहा आपका गुर्दनि जी बीमारी आहे? न, साईं जी उमिरि आहे 54 साल। हाँ। ऐं 50 साल खां पोइ मर्दाणे गुदूद जा मसइला शुरू थी वेंदा आहिनि, ऐं उहो कॾहिं कॾहिं इन शिकायत सां शुरू थींदो आहे मसइलो राति जो बार बार उथणो पवंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं साइज़ घणी वॾी थी वेंदी आहे त उहा बंदिश कंदो आहे पेशाब में, ऐं कॾहिं साड़ो बि थींदो आहे। त मूंखे ईअं थो लॻे पियो वधीक त हाणे ॾिसजे त ख़बर पवे, ऐं साईं कंहिं गुर्दे जे जेकॾहिं माहिर खे किथे ॾेखारीनि त ॾाढो बहितर आहे। पर मूंखे लॻे ईअं त मर्दाणे गुदूद जी तकलीफ़ आहे ऐं इन जो इलाजु थियणु खपे, पर बहितर इहो साईं पाण खे ॾेखारीनि, हिकिड़ो अल्ट्रासाउंड थी वञे, खून जी टेस्ट थी वञे, पेशाब जी टेस्ट थी वञे, पोइ वरी जो इलाजु आहे इलाज चाहे दवाई से इलाज है बेहतर तरीके से। अच्छा डॉक्टर नासिर हसन, आप बात कर रहे थे कि लिवर ट्रांसप्लांट में या इसमें जिगर को बीमारी, मगर एक कंसेप्ट है, लोग हमेशा यही कहते हैं जो मैंने पहले बात की कि ख़राब पानी ख़राब खाना खाने से हमें जो है ना वो हेपेटाइटिस सी और बी हो जाती है, जबकि ऐसे नहीं है। इसको थोड़ा क्लियर करिए, काफ़ी पढ़े लिखे लोग भी इस बात की तरफ आते हैं, इसको ये क्लियरेंस क्यों नहीं है, जबकि हेपेटाइटिस बी और सी जो है ना वो हमारे खून और जो ब्लड है उसके या और जो रतूबतें उनकी वजह से। जी, हेपेटाइटिस ये क्लियरेंस अभी तक नहीं है। जी, हेपेटाइटिस ए और ई वो तो पानी से बिल्कुल यकसर अलग हेपेटाइटिस हैं जो फौरी यरकान का बायस बन जाते हैं, वो खाने और गंदे पानी से फैल सकते हैं। अलबत्ता मैं जैसे पहले भी अर्ज़ कर रहा था कि हमारे यहाँ जितने भी रीयूज़ सिरिंज यानी कि जो टीका है उसका इस्तेमाल बहुत ज़्यादा है, अभी भी हमारे जीपी हजरात भी करते हैं, हमारे अताई डॉक्टर भी करते हैं, हमारे जो नाई हैं, बार्बर्स हैं, उनके यहाँ एक ही ब्लेड से सबकी हजामत बनाना अभी भी कॉमन है। दांतों के इलाज में जो अज़ा इस्तेमाल होते हैं उनका स्टरलाइजेशन करने का वो तनासुब अभी नहीं हुआ जो होना चाहिए। इसी तरह से छोटी मोटी सर्जरीज़ हैं, बच्चों की सर्कमसिजन है, बच्चों के कान छिदवाना है, अब लोगों में टैटू बनवाना यानी कि जो निशानात लगाना जी छिदवाते हैं जी जिसम, वो बहुत कॉमन होता जा रहा है। यंग बच्चों में मॉडर्न एक स्टाइल आ गया है ये। अच्छा, इसके अलावा जो है इंतकाल खून, वो हमारे यहाँ ऐसे ब्लड बैंक्स बहुत आप उंगलियों पर गिन सकते हैं जिनके यहाँ प्रॉपर टेस्ट होके ब्लड ट्रांसफ्यूजन की सहूलत को मुयसर किया जाता है। तो ये तमाम वजूहात, इसमें मेडिकल प्रोफेशन भी शामिल है,
और इसमें हमारे जो अताई अपना मौलिज बैठे हैं वो भी शामिल हैं। और अब तो ये हिजामा जो हो रहा है, हिजामा के अंदर बहुत सारे इंस्ट्रूमेंट्स जो हैं वो स्टरलाइज नहीं किए जा रहे। इसी तरीके से जो रीयूज़ किए जा रहे हैं उसके अंदर इंस्ट्रूमेंट्स, वो भी जरासीम का सबब बन सकते हैं। वो सुन्नत ज़रूर है, उसको हम बिल्कुल वो मकाम दिया जाए कि वो इलाज का तरीक़ाकार है और इस पर तहकीक भी लोग कर रहे हैं, लेकिन उसके अंदर हेपेटाइटिस बी, सी, HIV से बचाने के तरीके होने चाहिए। एक कॉलर है हमारे साथ। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी सही, केर तक आयो किथां? जी, छा पुछो तो सवाल तव्हांजो अदा? साईं मुझो सवाल इहो आहे त मैदे में अल्सर आहे, उन जे करे जहिड़ो सुजे थो, इन जो भला कहिड़ो इलाज आहे? ठीकु आहे, ॿियो को सवाल आहे तव्हांजो? साईं इन सां गॾोगॾु मर्दाना कमज़ोरी तमामु घणी आहे। ठीकु आहे, तव्हांखे जवाब ॾींदा। डॉक्टर साहब तव्हां ॿुधायो, मैदे में जेका तकलीफ़ आहे, हाज़मो सही न आहे, उन करे जिगर ते पोइ चो असर आहे या जिगर जे करे मैदे ते असर आहे? पहिरीं हिन सवाल जो जवाबु। मुंहिंजे ख़्याल में ईअं हूंदो त मूंखे ख़बर न आहे जिगर जी सोच साईं छा खे था चवनि। ईअं थींदो आहे ॿई शयूं हिक ॿिए सां आहिनि जुड़ियल। जिगर में जेकॾहिं मसइलो थींदो त पोइ बुख बि घटि लॻंदी ऐं मैदे जा मसइला बि थियनि था। मुंहिंजे ख़्याल में ईअं हूंदो, जिगर जी साईं खे थी सघे थो जे ख़राबियुनि जो टेस्ट साईं ज़रूरु कराइनि, LFTs कराइनि। ऐं वधीक वरी नासिर आप क्या समझते हैं, अगर जिगर खराब है तो हमारा मैदा खराब, हमें भूख नहीं लगे? अगर हमारी अल्सर है या मैदा खराब है, स्टमक खराब है, तो क्या जिगर के ऊपर असर पड़ेगा? इसमें पहले क्या होता है? जी, वैसे तो ये दोनों बीमारियां अलग अलग हैं। हाँ, लेकिन जिनका जिगर खराब हो चुका होता है उनके अंदर मैदे के अंदर सोजिश का होना ज़्यादा कॉमन है जनरल पॉपुलेशन के मुकाबले में। उनके क्योंकि जब खून की शरेयानें जो हैं रुकती हैं जिगर के सिकुड़ने की वजह से, तो फिर हम देखते हैं कि जिगर के अंदर जो खराबी पैदा हुई है उसका असर मैदे पर भी पड़ता है, लेकिन वो बहुत एडवांस डिजीज़ में होता है। नॉर्मली मैदा एक अलग ऑर्गन है, उसका अलग काम है, जिगर अलग ऑर्गन है। अगर जिगर खराब है तो मैदे पे असर जरूर पड़ सकता है। एक और कॉलर है हमारे साथ। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी साईं, केर था ॻाल्हायो? केर साईं, केर पे ॻाल्हायो मुंहिंजा भाउ? अशफाक में मुस्तखर खां साईं। वरी महिरबानी, छा पुछंदो सवाल? थोड़ा जोर से ॻाल्हाइजो। साईं मैं डॉक्टर नासिर साहब सवाल पूछता साईं। जी जी बिल्कुल पूछे नासिर साहब से। हमारे मामू हैं, वो उनको CLD हो गया था, क्रोनिक लिवर डिजीज हो गया था। तो हमें कराची, लाहौर में उन्होंने डॉक्टरों ने हमारे उनको दिखाया तो कोई फर्क नहीं पड़ा। आखिर हमने उनको इंडिया लेकर गए, वहाँ से हमने लिवर ट्रांसप्लांटेशन करवाया। तो अब ये पूछना है तो क्वालिटी ऑफ लाइफ के बारे में, तो इसके लिवर ट्रांसप्लांटेशन के बाद क्वालिटी ऑफ लाइफ क्या होती है? और जो हमारे स्कूल में जो किम्स कंबर्ट इंस्टीट्यूट में हुआ है, जॉन बेकर वालों ने किया है लिवर ट्रांसप्लांटेशन, या डो में जो शुरू हुआ है, तो उसका फ्यूचर आप क्या देखते हैं? ठीक सही, ऐसा बहुत जबरदस्त सवाल है, बहुत अच्छा सवाल किया। लाइफ ऑफ क्वालिटी अगर ट्रांसप्लांट के बाद, और हमारे पास जो 2 ये सेंटर है उनकी क्या आप बिल्कुल मुस्तकबिल? मैं पहले दूसरे सवाल से शुरू करूंगा। मैं इन दोनों सेंटर्स की कामयाबी को बड़ी कदर की निगाह से देखता हूँ। डाओ और उनको जी, ये हमारे बड़े दरीना मसले का हल निकालने की कोशिश की जा रही है और इस कोशिश के तसलसल को बरकरार रहना चाहिए। ठीक है। और बड़ा काबिल तहसीन है कि ऐसे लोग मौजूद हैं कि जो हमारे लोकल प्रॉब्लम्स को भी एड्रेस करना चाहते हैं, और अल्लाह करे कि ये इसी तरह से, इसी स्पिरिट से चीज़ चलती रहे। अलबत्ता जहाँ तक ताल्लुक़ है कि क्वालिटी ऑफ लाइफ, उसमें एक स्पेक्ट्रम है। एक पूरी तदरीजन ये मरीज़ दवाई लेते रहते हैं और नॉर्मल ज़िंदगी गुजारते हैं, यानी कि 40 साल से लिवर ट्रांसप्लांट के बाद लोग ज़िंदा हैं। इसी तरीके से उनकी दवाई वक्त के साथ साथ कम होती जाती है, और जिगर एक ऐसा ऑर्गन है कि जो बॉडी एक्सेप्ट कर लेती है। और हमारे पास ऐसे मरीज़ हैं कि जिनको अब दवाई नहीं देनी पड़ रही। अच्छा, ट्रांसप्लांट के बाद? जी, और इनकी एहतियात यह है कि इन्हें बहुत साफ़ सुथरी ज़िंदगी गुजारनी है, सादा ग़िज़ा, वर्जिश और साफ़ सुथरा पानी, और अपनी दवाइयों को बाकायदगी से लेना और अपने मुआलिज को बाकायदगी से दिखाना, ताकि जितनी भी दवाइयों के लेवल्स हैं वो अपने मेंटेन रहें। और अगर खुदा न खास्ता कोई जरासीम लगता है, CMV की इन्फेक्शन होती है, या बाज़ुकात जो है वो रिजेक्शन हो जाती है, तो जिगर के मामले में इनका इलाज बड़ा अच्छे तरीके से हो जाता है और लंबे अरसे ऐसे जिगर का चलना ज़्यादा मुमकिन होता है जिसमें रिजेक्शन बहुत अच्छी ज़िंदगी गुजार सकते हैं। लेकिन एहतियात सफाई की होगी और इन्हें अपनी वर्जिश भी करनी है और अपने वेट को मेंटेन रखना है। ठीक है। अच्छा डॉक्टर बोले जेरे असां चो तव्हां वटि SIUT में
डेली या हफ़्ते या महीने में केतिरा ट्रांसप्लांट कयो था, केतिरा मरीज़ आहिनि, तव्हां गुर्दा आराम सां मिली था वञनि जेके तव्हां पंहिंजे मरीज़नि खे ॾियो था? साईं असां बुकी जा 2 ट्रांसप्लांट रोज़ कंदा आहियूं, 6 ॾींहंनि में 12 कंदा आहियूं। ऐं हाणे बि तक़रीबन कोई 100-150 मरीज़ वेटिंग ते आहिनि। ऐं असां चाहियूं था त अञा इनखे वधायूं, 2 मां 3 ट्रांसप्लांट कयूं रोज़। ऐं माण्हू ॾियनि था पिया, अक्सर माण्हू ॾियनि था पिया। ऐं ज़ाहिर आहे कुझु ईअं बि आहे त कुझु माण्हू मना बि कनि था, पर जनरली माण्हू पंहिंजनि माइटनि खे बुकियूं ॾियनि था ऐं उहे थियनि पियूं ट्रांसप्लांट। असां लिवर बि ट्रांसप्लांट कया आहिनि, SIUT में लिवर जो ट्रांसप्लांट बि थिए पियो। पर उन में असांजो चवण इहो छाकाणि त लिवर ट्रांसप्लांट जॾहिं असां ॻाल्हि कयूं था ऐं हेल्दी माण्हू ॾिए थो, पंहिंजो माइट ॾिए थो, त उनमें थोरी सी रिस्क आहे, डोनर खे रिस्क आहे। सो उन खां असां थोरो सो डोनर खे तकलीफ़ न थिए, इन ते न जेको तव्हां किडनी जा कयो था ट्रांसप्लांट, कामयाबी जो रेशो केतिरो आहे तव्हां वटि? 100%? कामयाबी हीअं आहे सॼी दुनिया में 1 साल जे लाइ 90% बुकियूं कमु कंदियूं आहिनि, हलंदियूं आहिनि सुठो। पोइ जीअं जीअं टाइम वधंदो आहे उनजो थोरो तइदाद घटि आहे। अच्छा डॉक्टर साहब, टाइम भी खत्म है। डॉक्टर नासिर हसन, आप बताएं कितने अज़ा हम दे सकते हैं डोनेशन के लिए? कितने हमारे जिस्म के हिस्से जो है दूसरों को काम आ सकते हैं? आँखें, जिगर है, लिवर है, या उसके किडनी है, या और कौन से अज़ा आप दे सकते हैं डोनेशन? जी, इसमें मैं बताऊंगा कि सबसे ज़्यादा ट्रांसप्लांटेशन जो हुआ है वो गुर्दे का हुआ है, फिर उसके बाद जिगर का हुआ है, दिल का ट्रांसप्लांट, फेफड़े का ट्रांसप्लांट, इसी तरीके से जो है लबलबे का जिसको हम पेनक्रियाज कहते हैं, और बाउल ट्रांसप्लांट, यानी बहुत सारे छोटी आंत के ट्रांसप्लांट। और ये ट्रांसप्लांट ऐसे हैं कि जो एस्टेब्लिश हो चुके हैं, जो एक मुरवजा इलाज की सूरत है, और जिसकी टेक्निक, सर्जिकल टेक्निक्स प्रॉपर टेक्स्ट बुक्स के अंदर एक्सप्लेन्ड हैं, और तकरीबन सालाना 1,20,000 ट्रांसप्लांट दुनिया में होता है। इसी तरीके से बहुत सारी बीमारियों का इलाज हो रहा है। डॉक्टर टाइम खत्म, मैसेज अखियुनि जो पर्दो मां चाहता था सर, आपका अपना पैगाम, फिर डॉक्टर साहब से पैगाम। मेरा पैगाम ये है कि 80% ट्रांसप्लांट बाद अज़ मर्ग अज़ा के अतिया करने की वसीयत से हो रहे हैं दुनिया में। और अगर हमने भी अपने लोगों की ज़िंदगियों को बचाना है कि 1,50,000 अफराद पाकिस्तान में अज़ा के ख़राब होने से मजमूई तौर पर मर रहे हैं, और ये वो ज़िंदगियाँ हैं जो बहुत कीमती हैं, जिनके अजीज़ मरते हैं उन्हीं को एहसास होता है कि देना चाहिए। डॉक्टर साहब हिकिड़े सही मां इहो चवंदुसि त पंहिंजूं बुकियूं बचायूं, उज़वा बचायूं, हेपेटाइटिस B, C न थियण ॾियूं। बड़ी मेहरबानी डॉक्टर साहब, ऐं पथरी जो इलाज वक़्त सां बड़ी मेहरबानी डॉक्टर मुरलीधर ताईं, बड़ी मेहरबानी डॉक्टर नासिर आपकी। नाज़रीन, असांजा मौजूद महिमान असां सां गॾु आहे, जेके असांखे जेको पैवंदकारी आहे उज़वनि जी उन बारे में ॼाण ॾेई रहिया हुआ। डॉक्टर साहब जेके ॻाल्हियूं कयूं, जेके उन ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम गुर्दो ऐं मसानो क्लिनिक जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।